अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी खे हिन चैनल ते भलीकार चवां थो। अॼु तव्हां लाइ खणी आयो आहियां हिकु बहितरीनु वीडियो फेसबुक जे हवाले सां, मेटावर्स जे हवाले सां, इंस्टाग्राम जे हवाले सां ऐं सभिनी शयुनि खे मिलाए करे पैसा कमाइण जे हवाले सां। त हीअ वीडियो तव्हां लाइ ऐं असां सभिनी लाइ तमामु घणी अहम आहे। हीअ वीडियो न सिर्फ़ु तव्हांजी ज़िंदगी चेंज कंदी, मुंहिंजे चैनल जो सिस्टम चेंज कंदी, पर हीअ वीडियो काफ़ी कमाई थी साबित थींदी। वीडियो खे पूरो ॾिसंदा जी ॾिसंदा आहियो ऐं काफ़ी वक़्त खां पोइ आयो आहियां, पंहिंजा हाल वाल ॿुधाइजो थोरो कमेंट बॉक्स में। वीडियो खे शुरू था कयूं। कुझु ॾींहंनि खां हिकिड़ी न्यूज़ तमामु घणी वायरल आहे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते त फेसबुक जी मोनेटाइज़ेशन अनेबल थियण वारी आहे। बाक़ी हुन में 10 ॾींहं रहिया आहिनि। के चवनि था त हाणे अॼु खां फेसबुक जी मोनेटाइज़ेशन अनेबल थी वई आहे, पर आउं तव्हांखे ॿुधायां त अञा ताईं अनेबल नाहे थी। छा इहे थींदी या कोन थींदी? थी वेंदी, थिए या न थिए। तव्हांखे मेटा जे नाले सां तव्हां ॿुधो हूंदो त फेसबुक कंपनी पंहिंजो नालो चेंज करे मेटा रखी छॾियो। हिकिड़ी वर्चुअल रियलिटी VR जी मदद सां तव्हां दुनिया जो हिकिड़ो नओं रूप ॾिसी सघो था। उन हवाले सां मूं हिकिड़ी पुराणी वीडियो ठाही हुई AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बारे में, जेका तव्हां ॾिसी सघो था वञी करे मुंहिंजे चैनल ते। चवण जो मक़सदु इहो आहे त इहा नई दुनिया आहे। इन नई दुनिया में तव्हां बि हथु वंडायो, तव्हां बि पार्टिसिपेट कयो। तव्हां कीअं कंदो? तव्हां पुछो पिया त खोड़ सारा दोस्त त जेकॾहिं फेसबुक जी मोनेटाइज़ेशन अनेबल थिए थी त असां छा कयूं? तव्हां हींअर खां ई करणु शुरू कयो जेको तव्हांखे करिणो आहे। तव्हांखे छा करिणो आहे? जेकॾहिं तव्हां वटि ऑलरेडी पेज आहे त हुन ते पंहिंजो कंटेंट रखणु शुरू कयो। जेकॾहिं तव्हां वटि पेज न आहे ऐं तव्हांजो चैनल आहे त तव्हां फेसबुक ते अचो, इंस्टा ते अचो, पंहिंजा पेज ठाहियो, पंहिंजी कम्यूनिटी ठाहियो, माण्हुनि खे उन्हनि ते घुरायो, उन्हनि खां लाइक करायो, फॉलो करायो, सभु कुझु जीअं थींदो आहे। जीअं तव्हां यूट्यूब ते ऑडियंस खे घुराए करे गॾु कयो आहे, अहिड़े ई तरीक़े सां तव्हां यूट्यूब ते, इंस्टा ते बि पंहिंजी हिकिड़ी कम्यूनिटी ठाहियो। इन सां छा थींदो? जंहिं ॾींहुं बि ज़ाहिर आहे यार, असां वटि हिकु न हिकु ॾींहुं फेसबुक जी मोनेटाइज़ेशन अचण वारी आहे। असां वटि तयारी त मुकमल हुजे। हीअ वीडियो सिर्फ़ु तयारी जे लाइ ठाहियां पियो। मूंखे ख़बर आहे त तव्हां मां कंहिंजो मतिलबु त अटे मां लूणु बराबरि वास्तो हूंदो ॿाहिरि। जिन दोस्तनि जो ॿाहिरि वास्तो आहे सुठो, मतिलबु ॿाहिरि मां मुराद घर खां ॿाहिरि न, ॿाहिरि मां मुराद त असांजे मुल्क खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में जिते मोनेटाइज़ेशन हले थी, उते जेकॾहिं तव्हांजो वास्तो आहे, अमेरिका, सऊदी अरब, दुबई, किथे त उते जो को हिकिड़ो मतिलबु ट्रस्टेड माण्हू जिते तव्हां यकीन करे सघो था, उनखे एडमिन ठाहियो। उनजी एड्रेस ते तव्हां मोनेटाइज़ेशन अनेबल करायो ऐं पोइ अर्निंग करणु शुरू कयो। हाणे हिते कुझु सुवाल अचनि था फेसबुक जे हवाले सां त छा असां उहो ई साॻियो कंटेंट जेको यूट्यूब ते रखूं था उहो फेसबुक ते रखी सघूं था? केरु थो चए तव्हांखे त उहो तव्हां फेसबुक ते नथा रखी सघो? काफ़ी सारा दोस्त चवंदा यार इहे मूं वीडियो ठाही, पर इहा यूट्यूब जे लाइ ठाही, या फेसबुक ते कीअं रखां? रखी सघो था यार, को इशू न आहे। वॉल्यूशन उन्हनि में थींदी आहे जेके अॻु में पेजनि ते अपलोड थियल हुजे। मतिलबु मिसाल तौरु तव्हांजा 2 पेज आहिनि, हिकिड़े पेज ते तव्हां जेको कंटेंट या को वीडियो या का पोस्ट रखो था, सेम जेकॾहिं तव्हां ॿिए ते रखो था त उन में को मसइलो थी सघे थो। थियो त कोन्हे को, या वरी को अहिड़ो वॉल्यूशन वारो तव्हां सम्झी सघो था त जंहिं कंटेंट जी फेसबुक ते मने थींदी आहे, या जेको कंटेंट मतिलबु पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे, जेको तव्हां यूट्यूब ते बि नथा रखी सघो उमूमन। पर यूट्यूब ते अञा कॾहिं कॾहिं हली वेंदो आहे, फेसबुक ते थोरो पॉलिसियूं सख़्तु आहिनि। फेसबुक जो कॉपीराइट वारो सिस्टम कीअं थो कमु करे, मूंखे अञा ताईं हिन जे बारे में का ख़बर न आहे, पर कॉपीराइट वारो सिस्टम कमु करे थो। घणा माण्हू फेसबुक ते अपील कंदा आहिनि ऐं फेसबुक जेको आहे सो कंहिंजी अपील या कंहिंजी एप्लीकेशन ते फौरी तौर ते एक्शन वठंदो आहे यूट्यूब जे कंपेरिज़न में। सो तव्हां पंहिंजो जेको कंटेंट आहे, जेको यूट्यूब ते रखो था या वरी ॿिए कंहिं प्लेटफॉर्म ते रखो था, सेम कंटेंट तव्हां पंहिंजे पेज ते बि रखी सघो था। शर्त इहो आहे त उन ई ॾींहुं रखी छॾियो। उनखां अॻु जो ॿियो को तव्हांजो कंटेंट खणी करे पंहिंजे पेज ते रखे, जीअं मुंहिंजा खोड़ सारा वीडियोस खोड़ सारा दोस्त खणी करे पंहिंजनि पेजनि ते रखंदा आहिनि। मुंहिंजी कंहिंखे का मने कोन्हे, तव्हां रखी सघो था, छो तव्हां पंहिंजे ऑफिशियल पेज ते रखंदो न आहियां। अॼु खां मूं बि इहो सोचियो आहे त हाणे मेटावर्स जो हिसो बणिजी जीअणो आहे। मतिलबु त कुझु मिले न मिले उन सां पाण बदिलंदा आहियूं। असांखे दुनिया में मुस्तक़बिल सां जेको मुआदो अटकाइणो आहे उहो दुनिया सां गॾु अटकाइणो आहे, मतिलबु दुनिया सां गॾु हलणो आहे असांखे। हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी ऐं मुंहिंजो नओं क़दम, मतिलबु मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो नओं क़दम
तव्हांखे वणियो या न। फेसबुक ते तयारी कयो ऐं फेसबुक जी तयारी कंप्लीट करण खां पोइ मूंखे कमेंट में ॿुधायो। बाक़ी मतिलबु सिखिया वारा वीडियो ट्यूटोरियल्स वग़ैरह तव्हांखे खोड़ सारा यूट्यूब ते मिली वेंदा। हाउ टू क्रिएट पेज लिखी सर्च कयो, पेज कीअं ठहंदो आहे, हाउ टू अनेबल मोनेटाइज़ेशन ऑफ फेसबुक पेज तव्हां लिखी सर्च कयो, तव्हांखे मिली वेंदो। उर्दू में, हिंदी में, कंहिं बि ज़बान में, कंहिं में मां मुराद आहे कंहिं बि ज़बान में। वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट में ॿुधाईंदा। मिलंदो तव्हां साॻी वीडियो में। तेसीं ताईं जॾहिं तव्हांजो पेर हुजे तेॾां ख़ैर हुजे। अलाह निगहबान।